अल्लाह वाही थी पुट, अल्लाह वाही थी। अरे जोड़ा पटे छा थो ॾिसे पियो? छो तुंहिंजी छा ते बुख ते? अरे मुंहिंजी छा थिए? अरे मुंहिंजी थियण वारी ज़ाल आहे ज़ाल। अरे हेॾे इहा ज़ाल मुंहिंजी थींदी, तुंहिंजी न बुख ते। अरे हेॾे मुआ लुधड़न जी औलाद खैरा जे सिर ते खैर हुजे या कहिड़ी बकवास हलायूं बीठा आहियो? चाची गेंडे जी औलाद चए पियो त सुहिणी मुंहिंजी थियण वारी ज़ाल आहे, ज़ाल बुख ते। नाथी न छोरो कूड़ थो ॻाल्हाए। मां ईअं कोन चयो आहे। खैरा जे सिर ते खैर हुजे मां तव्हांजी त चङी तरह थी ॻाल्हि लाहियां। चाची भॼियो बुख ते। बुख ते मरी। मां बि इन गेंडे जे औलाद खे ॾिसी अचां त पोइ तोखे चङी तरह थी पुॼां। अरे ओ छोरी जुंडर तूं त घर हल तूं घर। हिते घिटीअ में बि खलक न खिलाए तकड़ी हलो। हाँ मां कपड़ा धोई करे अचां थी। मां अचां थी हिनखे चङी तरह ॾिसां। अरे ओ जन्नत वारो कर। अरे न वञणो ॾेस ॿिले खे। ओ पकड़ ॿिले खे वठ मां अचां थी। माई तुंहिंजो कमु न आहे। माई तुंहिंजो कमु न आहे। माई माई मुसीबत अरे बाहि लॻे से निकिरी वियो। अरे खैरा जे सिर ते खैर हुजे जन्नत एॾी मवाड़ लॻी पई आहे तो कोई होॾे डर में घुसी वियो। अरे वठी कालवन में हथ विझी हेठ कर त दसे सां मां बि पहुचां। भागो मो गुस्सी वियो ताऊं छा कयांसि? अरे छा वरी छा विझी कालवन में हथ बखो विझी खणी हणे सां हेठ मां बि पहुची पवां। ॻाल्हि त ॿुध, बखन विझण जो एॾो शौक़ु अथई न, वठी वञीस पंहिंजे घर, वठी वञीस उते वञी बख विझीस। घिटी में ये माण्हू न खिलाए। खैरा जे सिर ते खैर हुजे घणी दाना आहे न थियो। मां त दाना नथी थियां, पर तूं मूंखे इहो ॿुधाए त हिन मथां तुंहिंजी कावड़ आहे कहिड़ी? अरे छा वरी छा ओ छोकरी कपड़ा धोयूं अचे पई घिटीअ मां। सुमो चए थो पियो त इहा मुंहिंजी कुंवर आहे। ज़बान ॾंभियांसि ॾाइणो। ऐं माई ऐं वीचारो सही त चए पियो, छोरी तो वारी जवान आहे ऐं जेकॾहिं हिन वीचारे खे ॾींदी न सॼी उमिरि दुआऊं पियो कंदई दुआऊं। ऐं ख़ैरी ॻाल्हि ॿुध, पकल ॿेर आहे हर को भितर त पियो हणंदो न। हाणे तूं बि ॾिस न, कारो कोझो अभरो सबरो जेको नज़र अचई न उनखे पंहिंजी धीउ ॾेई छॾ। ॻाल्हि त ॿुध, आख़िर केसि ताईं तूं वेही न पकल ॿेर मथां झार हकलींदी इहो त मूंखे तूं ॿुधा। आऊं त चवई थी जेकॾहिं छोरी जो भलो सोची थी न कंहिंसां बि लाऊं लहराए छॾीसि, न त भॼी वई न त पोइ कारो मुंहुं थी वेंदई ऐं कारे मुंहुं करण लाइ सॼे ॻोठ में तोखे तओ बि न मिलंदो। हा भाई कारो मुंहुं थिए तुंहिंजो, ज़बान संभाले ॻाल्हाए। अरे खैरा जे सिर ते खैर हुजे मां पंहिंजे धीउ खे चङी तरह सुञाणा थी धीउ खे। अरे मुंहिंजी धीउ ज़हर पी त मरी सघे थी पर खैरा खे लॼाए नथी लॼाए सघे। ख़बर आहे तुंहिंजी छोरी जी जेका वेचारी इज़त वारी आहे ऐं जेके गुल खिराए अथसि न उहे सॼे ॻोठ खे ख़बर आहे। सॼो ॾींहुं ॿ लटा खयो वाटर ते वेठी आहे ऐं तोखे ख़बर बि आहे ॻोठ वारा छा था चवनि। वेचारी वॾी थी उन्हनि जी इज़त रखे, पर्दो थी रखे ऐं ख़बर आहे। हाणे एॾो न ॻाल्हाए। हा अरे खैरा जे सिर ते खैर हुजे मुंहिंजी छोरी मरी त सघे थी पर खैरा जी इज़त खे घटि करे नथी सघे। हा हाणे पाण त रओ मथे ते रखी हल घिटीअ मां। मुंहिंजी छोरी जेका आहे सा बदनाम आहे ॻोठ में। हीअ ॾिस जेका ऐं तुंहिंजूं नेकियूं बि मां ॿुधियूं हुन सॼे ॻोठ मां। हा सिज तरीअ हेठां कोन लिकंदो आहे, कंहिंखां कुझु ॻाल्हि कान्हे। मां छा चयो थमांसि त हुन मोए ॾेॾर खे पकड़े, हीअ वरी मुंहिंजे छोरीअ ते मछरजी वई आहे।
छो वॾा ख़ैर त आहे न? हाँ रमू खैर न खाना न का ॻाल्हि ज़रूर आहे जेका मुसलसिल तोखे कुछ ॾींहंनि खां वठी परेशान कंदी थी अचे। पंहिंजी हार जेका मूसा खान खां शिकस्त खई आया। खान घणा ॾींहं गुज़री विया आहिनि पोइ बि उन जी हार जो अञा ज़ख़्म दिलि जे मथां अथई। जख्म नासूर पणजी चुको आहे जंहिंजो इलाज मूसा खान खां पलांद वठण आहे। पलांद पोइ ॿुधाए खान छा करणो आहे? छा वरी छा करणो आहे गुल? मूसा खान जो इहो डांग उॾाए कढी अचणो आहे। उॾाए अहिड़ो त मूसा खान सां अचर करणो आहे जो ता ज़िंदगी मूसा खान मेल कराइण खां बि तोहफ़ा करे। तोहफ़ा डांद खे हिन वक़्तु कढण को बि मसइलो न आहे खान जो मूसा खान जो सॼो ख़्यालु तलावर खान तरफ़ आहे ऐं डांद त लांडीअ में बदिलो हूंदसि। पोइ बि राति जो ॻोठ खे चौकी ज़रूर ॾींदा हूंदा। चौकी छा ॾींदा? मूसा खान वारा पंहिंजी ओताक खे सूरन जो संभाले वेठा हूंदा। ऐं हा रात तव्हां पूरी तैयारी करे छॾियो। हाली मूसा खान जो इहो दांत कढींदासीं ऐं उन जो शक असां मथां पोइ उनखे मुंहुं बि ॾेई वठंदासीं। हा फोन आहे हकीम यो भोतार सोट रात ना ॾाढो मूंखे तंग कयो अथई। ॻाल्हाईंदेसि या मूंखे ॾे त मां ॻाल्हायांसि। न बादशाह मां ॻाल्हायांसि थो। काॾे थो थी वञे? हिते ई वेही ॻाल्हाए। कहिड़ो संगावती जूं ॻाल्हियूं कंदो जो ॿाहिरि थो वञे? बादशाह वॾी मगज़मारी करणी पवंदी पोइ वञी जान छुट थी। वॾा हुकुम कयो। किथे आई? वॾा असां वापसि मोटी आया आहियूं। वापसि? जी वॾा। तोखे चयो हुम ते रहण जे लाइ त जीअं असां मूसा खान जे हर क़दम ते नज़र रखी सघूं। तूं वरी मोटी आई? वॾा हुते रहण जे लाइ मूं वॾो ज़ोर कयो पर वारिस खान ज़िद करे बीह रहियो त वापसि हलूं था। मां कुझु बि ॿुधणु नथो चाहियां। तोखे कीअं बि करे होॾे वञणो पवंदो। वॾो ख़ैर। ख़ुशि हूंदे बाबा। रसा सोट किथे आहे? तोसां ई त मोबाइल ते ॻाल्हाइण ॿाहिरि निकितो। मूं सां? हा तोसां। मूं वटि त मोबाइल ई कान्हे। तो वटि मोबाइल कोन्हे त पोइ किथे मुंहिंजे लाइ खॾूं त कोन थो खोटंदो हुते। अच त तोखे ॾेखारियां। वॾा मूसा खान वारा का बि चुरपुर थींदी हिते ख़बर पइजी वेंदी। ख़बर पए न पए तोखे हर हाल में होॾे वञणो पवंदो। वारिस खान अचे थो पोइ ॻाल्हाए वठंदासीं। मां वञण जी कोशिशि कयां थो। नंबर ट्रायां किथे ॾिसी न वठे। ही तो वारो सोट त चए थो त मूं वटि मोबाइल ई कोन्हे त बाक़ी तूं कीअं पियो हुन सां मोबाइल ते ॻाल्हाई? बादशाह छा आहे जो इहो छा लॻाई अथई? कंहिंसां पियो ॻाल्हाई? मूंखे ॾे त मां ॾिसां। बादशाह मूं चयो त राज़ न खोलंदो पर जेकॾहिं राज़ खोलणु चाहियो था त हक़ीक़त इहा आहे त। छा आहे हक़ीक़त? छा ॿुधायां वॾा हिकिड़ी संगतियाणी कई अथव। हकीम हिन उमिरि में? घणो वक़्तु थी वियो वई मारिया ते वीचारी कुझु त लॻो रहो हकीम लॻो रहो।
सोढा अकुल को कम वठ दिलावर वॾो आहे जे तोखे कुछ चई त ॻाल्हि चवण जी नाहे अदी भली चवे पर हिते अची चवे न हिते जेको कुछ चवंदो मां कंधु न कटाईंदुमि भले मुंहिंजो कंधु वढे छॾे बाक़ी सभिनि जे साम्हूं फ़ैसिलो करण जो दिलावर खे को बि हक़ नाहे जॾहिं तोखे दिलावर जी तबियत जी ख़बर आहे पोइ बि तूं इन ॻाल्हि दिलि में थो करे अदी जेतिरो न दिलावर खान तोखे सादो ॾिसण में अचे थो एतिरो सादो आहे कोन बस हाणे बस दिलावर जे बारे में हिकु लफ़्ज़ बि चयो अथई त वाह अदी वाह अॼु त तूं दिलावर खान जी थी वई आहीं ऐं बाक़ी जेके तुंहिंजे भाउ जी बेइज़ती थी उन तोखे का बि परवाह न आहे शाबाश हुजई अदी शाबाश हुजई वाह जो अॼु भंग में रंग थी मिलाई सोढा सोढा अकुल को कम वठ जज़्बात खे छॾ कुछ अकुल को कम वठ हाकिम हितां तड़जी वियो आहे दिलावर जूं समूरियूं ज़मीना तोखे संभालणियूं आहिनि एतिरो आसानी सां दिलावर मुंहिंजे कुझु बि अचण न ॾींदो जे तुंहिंजा बि हाल इहे रहिया न त हाकिम जीअं तूं बि हिन घर में तड़जी वेंदे ख़ुदा खे मञती अहिड़ो त भंग में रंग न मिलाए जेकॾहिं मां हितां तड़जी वियुसि त पोइ उहा कहिड़ी जॻह जिते मां सुकून सां रहंदुसि अदी जंहिं ॾींहुं बि न मां हितां निकितुसि उन ॾींहुं मां पंहिंजो पाण खे मारे छॾींदुसि हा मारे छॾींदुसि मां पंहिंजो पाण खे सोढा इन करे त तोखे सम्झायां थी जे तोखे हिते राज करणो आहे न त दिलावर खान खे राज़ियूं रखियूं अच दिलावर ख़ुशि असां ख़ुशि अदी मां तुंहिंजी ख़ुशीअ जे कारण सभु कुझु करण लाइ तयारु आहियां पोइ वञ दिलावर खान पंहिंजे कमरे में वेठो हूंदे उन को माफ़ी घुरी अच अदी ग़लती दिलावर जी ऐं माफ़ी वारी मां वठां हा सोढा जे तोखे दिलावर खान जी दिलि जीतणी आहे नी त तोखे इहो कमु करणो पवंदो भले ग़लती कंहिंजी बि हुजे तोखे थोरो हिटाई करे दिलावर खे राज़ी करणो पवंदो तॾहिं तूं दिलावर जी दिलि खटी सघंदे जंहिं ॾींहुं तूं दिलावर जी दिलि खटी न उन ॾींहुं तुंहिंजे भाग जा दरवाज़ा खुली वेंदा ऐं पोइ सॼी ज़िंदगी तुंहिंजी ऐश कंदे गुज़रंदी ऐश ठीकु आहे दी वञा थो दिलावर खे राज़ी करण लाइ दिल त चवे थी इते जो इते ई हथ निड़ीअ में ॾेई चढ़ी वञे जेसीं ताईं फतकी दम न ॾे हथ ई न कढाए पर छा कयां मजबूर आहियां ईअं करण सां जेल हली वेंदुसि ऐं ही मिल्कियत गांव ऐं कुत्ता खाईंदा ऐं मुंहिंजे हूंदे को ॿियो खाए ईअं मां न थियण ॾींदुसि बाबा साईं मूंखे माफ़ कयो अरे बाबा ये छा थो करे मां त गुनाहगार बंदो आहियां पहिरें पई मूंखे वधीक गुनाहगार न बणाए छॾा हले अहिड़ो ई कुर्ब ॾींदो रहीं त ठीकु आहे न त ई हथ जेल खां मथे आणे घाटे भञण में देरी न कंदुसि हले बाबा वे आ छोड़ा वे बाबा बाबा साईं माफ़ त कयो न या वरी रखां पेरनि ते हथ अरे बाबा सोडा मां यहाँ मोहब्बती माण्हू घणी देर रंज दिल में रखा ही कोन तोखे ग़लतीअ जो एहसास थियो त मां बि तोखे माफ़ करे छॾियो बाबा साईं छा ॿुधायांव कल खां वठी दिलि खे सुकून ई नाहे मिलियो इन जे करे अॼु माफ़ी वठण लाइ हलियो आहियां तो जहिड़ो अदब ऐं एतिराम लाइक़ु ॿियो हूंदो हाणे वञी आराम कर बाबा साईं माफ़ त कयो न तूं बि मूंखे बच्चन वांगुरु आई
औलाद सां कावड़ कबी आहे। वन बाबा वञी आराम कर ऐं तूं बि दिल मां दुख ऐं मलाल कढी छॾ बाबा। दिल में को भी गम ऐं दुख नहीं, बस हिकड़ी हसरत रहल आहे त कॾहिं तुंहिंजे जिस्म मथां मुंहिंजे हथनि सां कफन रड़ींदसि। मां चवां तो माठ कर। जेकॾहिं हिकु लफ़्ज़ बि कढियो अथई न त इते जो इते पूरो करे छॾींदुसि। तोबा गई तोबा। उत हाँ चवां तो उत हुकुम बाबा हुकुम। दांत छोड़े अॻियां थी अञा ख़बरूं थो करी। हाँ न वना छोड़े दो मारे न खुदा के मन अब तू जो ना जो दांत का सिधो थियल जाए जेकॾहिं का बि चालाकी कई त जो ते पूरो करे छॾंदो मैं। ॿुधाइजे मूसा खान खे कारीगर ते पेर।
छो वॾा ख़ैर त आहे न? हाँ रमू खैर न खान न का ॻाल्हि ज़रूर आहे जेका मुसलसिल तोखे कुछ ॾींहंनि खां वठी परेशान कंदी थी अचे। पंहिंजी हार जेका मूसा खान खां शिकस्त खई आया। खान घणा ॾींहं गुज़री विया आहिनि पोइ बि उनजी हार जो अञा ज़ख़्म दिलि जे मथां अथई। ज़ख़्म नासूर बणिजी चुको आहे जंहिंजो इलाज मूसा खान खां पलांद वठण आहे। पलांद पोइ ॿुधाए खान छा करणो आहे? छा वरी छा करणो आहे गुल? मूसा खान जो इहो डांग उॾाए कढी अचणो आहे। उॾाए अहिड़ो त मूसा खान सां अचर करणो आहे जो ता ज़िंदगी मूसा खान मेल कराइण खां बि तोहफ़ा करे। तोहफ़ा डांद खे हिन वक़्तु कढण को बि मसइलो न आहे खान जो मूसा खान जो सॼो ख़्यालु दिलावर खान तरफ़ आहे ऐं डांद त लांडीअ में बदिलो हूंदसि। पोइ बि राति जो ॻोठ खे चौकी ज़रूर ॾींदा हूंदा। चौकी छा ॾींदा? मूसा खान कारो मुंहुं थी वेंदई ऐं कारे मुंहुं करण लाइ सॼे ॻोठ में तोखे तओ बि न मिलंदो। हा भाई कारो मुंहुं थिए तुंहिंजो, ज़बान संभाले ॻाल्हाए। अड़ी खैरा जे सिर ते खैर हुजे। मां पंहिंजे धीउ खे चङी तरह सुञाणा थी धीउ खे। अड़ी मुंहिंजी धीउ ज़हर पी त मरी सघे थी पर खैरा खे लॼाए नथी लॼाए सघे। ख़बर आहे तुंहिंजी छोरी जी जेका वेचारी इज़त वारी आहे ऐं जेके गुल खिराए अथसि न उहे सॼे ॻोठ खे ख़बर आहे। सॼो ॾींहुं ॿ लटा खयो वाटर ते वेठी आहे ऐं तोखे ख़बर बि आहे ॻोठ वारा छा छा था चवनि। वेचारी वॾी थी उन्हनि जी इज़त रखे परदो थी रखे ऐं ख़बर आहे हाणे एॾो न ॻाल्हाए। हा अड़ी खैरा जे सिर ते खैर हुजे। मुंहिंजी छोरी मरी त सघे थी पर खैरा जी इज़त खे घटि करे नथी सघे। हा हाणे पाण त रओ मथे ते रखी हल घिटीअ मां। मुंहिंजी छोरी जेका आहे सा बदनाम आहे ॻोठ में। हीअ ॾिस जेका ऐं तुंहिंजूं नेकियूं बि मां ॿुधियूं हुन सॼे ॻोठ मां। हा सिज तरीअ हेठां कोन लिकंदो आहे कंहिंखां कुझु ॻाल्हि कान्हे। मां छा चयो थमांसि त हुन मोए ॾेॾर खे पकड़े हीअ वरी मुंहिंजे छोरीअ ते मछरजी वई आहे। निकरी वियो। अड़ी खैरा जे सिर ते खैर हुजे जन्नत एॾी मवाड़ लॻी पई आहे तो कोई होॾे डर में घुसी वियो। अड़ी वठी कालवन में हथ विझी हेठ कर त दसे सां मां बि पहुचां। भागो मो गुस्सी वियो त छा कयांसि? अड़ी छा वरी छा विझी कालवन में हथ बखो विझी खणी हणे सां हेठ मां बि पहुची पवां। ॻाल्हि त ॿुध बखन विझण जो एॾो शौक़ु अथई न वठी वञीस पंहिंजे घर वठी वञीस उते वञी बख विझीस घिटी में ये माण्हू न खिलाए। खैरा जे सिर ते खैर हुजे घणी दाना आहे न थियो। मां त दाना नथी थियां पर तूं मूंखे इहो ॿुधाए त हिन मथां तुंहिंजी कावड़ आहे कहिड़ी? अड़े छा वरी छा वो छोकिरी कपिड़ा धोयूं अचे पई घिटीअ मां सुमो चए थो पियो त इहो मुंहिंजी कुंवर आहे। ज़बान ॾंभियांसि ॾाइणो ऐं माई ऐं वीचारो सही त चए पियो छोरी तो वारी जवान आहे ऐं जेकॾहिं हिन वीचारे खे ॾींदी न सॼी उमिरि दुआऊं पियो कंदई दुआऊं। ऐं ख़ैरी ॻाल्हि ॿुध पक्कल ॿेर आहे हर को भितर त पियो हणंदो न। हाणे तूं बि ॾिस न कारो कोजो अभरो सबरो जेको नज़र अचई न उनखे पंहिंजी धीउ ॾेई छॾ। ॻाल्हि त ॿुध आख़िर केसि ताईं तूं वेही न पक्कल ॿेर मथां झार हकलींदी इहो त मूंखे तूं ॿुधा। आउं त चवई थी जेकॾहिं छोरी जो भलो सोची थी न कंहिंसां बि लाऊं लहराए छॾीसि न त भॼी वई न त पोइ
अल्लाह भाई थे पुट अल्लाह भाई थे जोड़ा पटे साथ ॾिसे पियो छो तुंहिंजी छा ते बुख ते अरे मुंहिंजी छा ते अरे मुंहिंजी थियण वारी ज़ाल आहे ज़ाल अरे हेॾे इहा ज़ाल मुंहिंजी थींदी तुंहिंजी न बुख ते अरे हेॾे मुआ लुधड़नि जी औलाद खैरां जे सिर ते खैर हुजे या कहिड़ी बकवास हलायूं बीठायो चाची गेंडे जी औलाद चए पियो त सुहिणी मुंहिंजी थियण वारी ज़ाल आहे ज़ाल बुख ते नाथी न छोरो कूड़ थो ॻाल्हाए मां ईअं कोन चयो आहे खैरां जे सिर ते खैर हुजे मां तव्हांजी त चङी तरह थी ॻाल्हि लाहियां चाची भॼियो बुख ते बुख ते मरी मां बि इन गेंडे जे औलाद खे ॾिसी अचां त पोइ त तोखे चङी तरह थी पुॼां अरे ओ छोरी जुंडर तू त घर हल तू घर इते घिटिया में भी खलक न खिलाए तकड़ी हलो हाँ मां कपड़ा धोई करे अचां थी मां अचां थी इनखे चङी तरह ॾिसां